अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार वाला शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जन जा बैट ऐं वायूं हिक खरटे बैटबाज़ी पार्ट नंबर 61 मुरतब मोहम्मद सिद्दीक मिठवार वाला। आल उलंडी केतिरो काट बठा लिखन सनी ठुली ॻाल्हड़ी जोड़ियो जमो कन तूं पाड़ोसी टन जन हरफ न विसरे हिकिड़ो वेझो वञम वाट गे कज ॾूं कुआट पुजे मझा वाट वेसी थी आऊं तूं नकी न साड़ सारियां नकी न ॿेली दम अची पियो ओचिटो साण कुनन कम भेरे मझ भरम आगा रख उतार जो वियो ॿारो जो निकिरी हाण करियां कीअं सिज उलटे सईं सटूं ॾींदसि सुञ में मुंहुं मारींदा लक या वाली केच न ओॾी छिक ही जे होट जे ही जे हू जे मुंहुं मारींदा लक या वाली केच न ओॾी छिक ही जे हू जे अटु न ॾिजे आम खे लोकां कजे लिक पाण में पाणी करे नींहं वाहिजे निक कर समुंड सेवा हाण माणक मोटी न लहे मोटी त लहे मथे चिलुर चोरिये वहे जिम वॾाण ॾेई ॾेडरियूं ॾाण कॾहिं सिकी वेंदी सिग गे मस नहीं की न कागज़ नहीं के देस तुम्हारे रीट लिखण सुवारस भैया के खिटका इतरी प्रीत तोड़े मीठा राग ही मजलिस मीठी ताल घर के मीठी कामणी और की मीठी लाज यारा खारा माल जनी जो मकड़ियूं तमाचीअ जे टके अचन सवार में मछीअ मार समय से ही सेण कया आयो जाम जुली मोह मलाहन जे अतुर ऐं बीर जी अची छोल छुली कीजर कुली उन्ही खे नाम उठियो वणझारा वियाए वखरो ॾिनी जो वखरो वेनटिन जो हट पूरियाई पोइ हया हट हरंडीए हठड़ा आगे नटड़ा मुंह वेंदे वर अठिया कज़ांडीअ जे कुन में घुराए घरा पुटा पुना ॾींहं परियां टटा गोई टार थियो वणझारो आयो मां मुरादूं पुनियूं मलम करे मूढ़नि जो हाडी हलायो सामूंडनि सफ़र जो सदाई सायो विडी आऊं होट वटे मुंहुं वर झाड़म सी पगा खड़म पाटड़ी जानी मूं वटि जट वायूं वणझारनि जूं अॼु न ॾियूं हट पूरींदीअ हुन पार ॾे कान करींदीअ घटि ॾेई सिड़ सीर थिया पेर न लाठाऊं पट टुबकड़ा खड़ी झरोड़ियूं झुलिया ॾींहं क वञनि ॾुठ खे भुटनि भूकड़ा लाड़ीअ में लड़कड़ा ॾे सेई सारे सूमरा आऊं कीअं ॼाणा ईअं डजर घिड़ियो ई जोखो थिए कला जा करीम जी तंहिंखां कढिबो कीन हिकु लिखे ॿियो नींहं आई उलीअ से उल में